तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। नाही वाक़ुफ़ असांजे नसुल खां आहियूं शिमरा बहादुर असुल खां। नाही वाक़ुफ़ असांजे नसुल खां आहियूं शिमरा बहादुर असुल खां। असां दुश्मन खे बेदुआ कंदा हूं न की वरतो कॾहिं वेर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। मुंहिंजो नानो मोहम्मद रसूला अबो हैदर ऐं अम्मा बतूला। मुंहिंजो नानो मोहम्मद रसूला अबो हैदर ऐं अम्मा बतूला। मुंहिंजी रग रग में खूने अलिया भली खंजर वहे खैर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। हणी नारो हकल साड़ो हैदर कयो शेरे खुदा फतह खैबर। हणी नारो हकल साड़ो हैदर कयो शेरे खुदा फतह खैबर। वञी खैबर खां ख़बरूं पुछिया जेके ढोलण कयो ढेर आहे। वञी खैबर खां ख़बरूं पुछिया जेके ढोलण कयो ढेर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेर आहे। तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरु आहे। अवा असगर के सदमा रसाए
बिही तीरन जा बादल वसाया अवा असगर के सदमा रसाया बिही तीरन जा बादल वसाया पुते हटदा सू हरगिज़ न हाणे अञा अॻिते रखियो पेरो आहे हा पुते हटदा सू हरगिज़ न हाणे अञा अॻिते रखियो पेरो आहे तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरो आहे तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरो आहे जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेरो आहे जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेरो आहे तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरो आहे सही मखणा से तमदीन खातिर मुझे आका हुसैन आखिर सही मखणा से तमदीन खातिर मुझे आका हुसैन आखिर रखी सजदे में सिर रब खे राज़ी करे सैयद कयो सिरो आगे हा रखी सजदे में सिर रब खे राज़ी करे सैयद कयो सिरो आगे तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरो आहे तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरो आहे जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेरो आहे जंहिंजो नानो मोहम्मद वई बाबो अली अल्लाह जो शेरो आहे तोखे कहिड़ी ख़बर करबला में आयो कुर्बान थियण केरो आहे।